तव्हां पहिरियां सिंधी आहियो जंहिं CNBF ताईं मुक़ाम ताईं पहुता आहियो, भले विवाद रहिया पर उहो तव्हांजो दौर कीअं रहियो लाइफ जो? ॾिसो, सेंसर बोर्ड फिल्म सर्टिफिकेशन में जेको आहे मूंखे मतिलबु मिली, पहिरीं बि मिली मूंखे, पर मूं रिफ्यूज़ कई हुई, छाकाणि त मां 22 साल जेको आहे फिल्म इंडस्ट्री जेका एसोसिएशन हुई उन में प्रेसिडेंट रहियो आहियां। त इंडस्ट्री जा दुख दर्द जेको आहे मूं करीबी सां ॾिठा आहिनि। जेतिरा बि बदिलाव थिया आहिनि, पंहिंजी हिमत ऐं पंहिंजे अकेले चवंदा आहिनि न, पहिरियों क़दम हलाए त अॻियां वधंदो आहे। त मूं पहिरियों हमेशह जॾहिं जेको कमु न थिए उन में हमेशह क़दम रखियो आहे ताकी इंडस्ट्री जो भलो थिए, चाहे उन में वीडियो पायरेसी हुजे या सैटेलाइट न कॾहिं हो ई कान त उनखे मूं इवेंट करायो, सैटेलाइट करायो, मल्टीप्लेक्सिस जेको आहे हुआ कान हिते, त गोपीनाथ मुंडे NDA गवर्नमेंट जो डिप्टी CM हो, उन जे मदद सां मल्टीप्लेक्सिस आया। एफर्ट सॼो मुंहिंजो, पहिरीं चवंदा अंडरवर्ल्ड जो फिल्म इंडस्ट्री में फाइनेंस पियो हले, त अंडरवर्ल्ड जो जेको बि आहे उहो निकिरण लाइ यशवंत सिन्हा मुंहिंजे फैमिली परिवार सां, मुंहिंजो उन्हनि जो फाइनेंस मिनिस्टर हो, त उन जी मदद सां बैंक जो फाइनेंस मतिलबु इंडस्ट्री खे मिलियो। मां अकेलो ई माण्हू हुउसि जेको बैंकुनि जे जेका एसोसिएशन थींदी आहे, MD ऐं चेयरमैन हूंदा आहिनि, उन में मूं हिसो वरितो 6 महीना, उन्हनि खे सम्झाइण लाइ त फिल्म इंडस्ट्री वायबल आहे, सुठी आहे। ॿियूं जेतिरियूं इंडस्ट्रियूं बंदि थियूं थियनि, असांजी फिल्म इंडस्ट्री बंदि कान थींदी आहे। हिकु बिज़नेस मॉडल जेको आहे उन्हनि खे सम्झ में आयो, उन्हनि रिकमेंड कयो, यशवंत सिन्हा जॾहिं फाइनेंस मिनिस्टर हो उन्हनि ओके कई ऐं इहो इंडस्ट्री खे जेको आहे रिकग्नाइज़ कयो वियो। सुषमा स्वराज जेको आहे रिकग्नाइज़ कयो ऐं अॼु उनजो नतीजो आहे त एतिरी नंढी इंडस्ट्री हूंदी हुई, अॼु जेको 1000 चैनल खां मथे चैनल हिते आहिनि, TV चैनल जे माध्यम सां नओं टैलेंट अचे थो। अॼु इहे सभु जेको आहे इंडस्ट्री खे स्टेटस न मिले, एॾा चैनल्स न अचनि हा, फिल्मूं एॾियूं न ठहनि हा, कॉपरेट न अचनि हा, त मूंखे लॻे थो तव्हांजो ही पहला सिंधी जेको इहो शो ॾिसनि था उन जे एफर्ट सां इहे सभु शयूं हिते आयूं आहिनि। ऐं इन करे हिकु सिंधीअ जे रास्तो ॾेखारण सां अॼु असांजी फिल्म इंडस्ट्री ऐं दुनिया वर्ल्ड वाइड जेतिरियूं असांजियूं पिक्चरूं वञनि थियूं, उहे तव्हांजे पंहिंजे पहला नैलनी जो एफर्ट आहे, जंहिंजी वजह सां इहो सॼी ग्रोथ जेका थी आहे। मां हमेशह क्लेम कान कंदो आहियां, पर असां चवंदा आहियूं न जेके सिंधी हिमत सां जेके कमु कनि, ऐं मां अॼु जे नौजवाननि खे चवंदुसि जेके असांजे मतिलबु सिंधी लैंग्वेज ई कोन था ॻाल्हाइनि, उन्हनि खे ख़ासि करे चवंदुसि त मदद मर्दां पंहिंजी हिमत खे जोड़ींदा रहो ऐं हमेशह एफर्ट कंदा रहो त कंहिं न कंहिं मुक़ाम ते ज़रूरु पहुचंदासीं। असां सिंधी में हिकिड़ी विरासत में मिलियल आहे, त जेतिरा असां दुखी थींदासीं ओतिरा असांखे सुख पंहिंजे पाण ई ईंदा। त हिन करे पंहिंजी भाषा खे, पंहिंजी लैंग्वेज खे बीइंग अ सिंधी प्राउड पाण खे महसूसु कयो त सिंधी कुझु बि करे सघंदा आहिनि, दुनिया खे हिलाए सघंदा आहिनि। अॼु असां चाहियूं त सियासत खे हिलाए सघूं था, पर असां कंदासीं न। असां मिली जुली हलण में वधीक बिलीव कंदा आहियूं, चाहे सरकार असांखे कुझु ॾे या न ॾे। असां सभिनी खां वधीक माइनॉरिटी में माइनॉरिटी असां आहियूं, पर असां कंहिंजे साम्हूं हथ फैलाए कोन, न फैलाईंदासीं। पंहिंजे पाण ते भरोसो रखो, कयो ऐं सिंधी ॻाल्हायो। मुंहिंजी हिकु रिक्वेस्ट आहे तव्हां पंहिंजे भाउ जे, पंहिंजे परिवार जे हिसे सां मां चाहींदुसि त पंहिंजी सिंधी ॻाल्हायो घर में। पंहिंजे सभिनी मिट माइटनि खे रिक्वेस्ट थो कयां त पंहिंजे ॿारनि सां सिंधी ॻाल्हायो। अगरि तव्हांखे हिंदी में या इंग्लिश में तव्हां सवाल करे हुनजो जवाबु न ॾियो, जवाबु न ॾींदा थकी पवंदो। ख़ासि करे जॾहिं पैसा तव्हांखे घुरे पंहिंजे सिंधीअ में तॾहिं ॾिजो, न त न ॾिजो। अरे वाह, त यंगस्टर्स जल्दी सिखी वञो त पेरेंट्स खां सिंधीअ में पैसा घुरणा आहिनि, न त वॾनि जी सलाह ॿुधी करे तव्हांजी जेब ते कटौती न अची वञे, उते बि न सेंसर लॻी वञे। बसि उन जे बहाने ते जेके मुंहिंजे कम, ऐं मां हमेशह BJP सां जुड़ियल हुउसि 1987 खां, त मूंखे लॻे थो पहिरीं बि मूंखे इहा ऑफर मिली हुई त मुंहिंजे करणु, पर प्रेसिडेंट हुउसि त इन करे मूं कोन कई। पर फाइनली मूंखे ख़बर ई कान पई। ईअं 2015 में जॾहिं सेंसर बोर्ड जो मूंखे वरी अध्यक्ष ठाहिण जी जेको आहे कयो वियो, त मूंखे ख़बर ई कान पई ऐं एक्सेप्ट कयो मूं।
ऐं मूंखे जेतिरो थी सघे मूं पंहिंजी इंडस्ट्री जो हमेशह फ़ाइदो ई ॾिठो ऐं ताकी जेको आहे चाहे कहिड़ी बि ज़ाति हुजे असांजी जेका संस्कृति आहे विरासत में असांखे मिलियल आहे हिन मिटीअ में मिलियल आहे त उनखे ख़राबु न थिए जेको मुंहिंजो फ़र्ज़ु एतिरा मूं पंहिंजे इंडस्ट्री लाइ फ़र्ज़ु निभाया त मुंहिंजो इहो बि फ़र्ज़ु हो त जेको पंहिंजे हिन मिटी में असां पैदा थिया आहियूं जेको असां मां थी सघे त पंहिंजी मिटी जी ऐं पंहिंजे संस्कृति खे कीअं बचाए सघिजे थो अगरि ॿ चारि माण्हू ग़लति कमु कनि था त उनखे कीअं रोकियो वञे ऐं कहिड़े नमूने अंकुश जॾहिं की सरकार खे पूरो हक़ आहे त पंहिंजी संस्कृति प्रोटेक्ट करे त जेका ज़िमेदारी मूंखे मिली उन ज़िमेदारी तहत पे उन्हनि खे मूं रोकियो भले चाहे मूंखे उन्हनि नेगेटिव में ॻणियो वियो या पॉज़िटिव में ॻणियो वियो मूंखे जेको राइट ॾिना विया उन राइट जे मुताबिक़ जेको आहे मूं कमु कयो एंड आई एम प्राउड ऑफ इट। असांखे बि तव्हां ते फ़ख़ुरु आहे अॼु असांजे चैनल जे माध्यम सां असां सभिनी खे इहा ॼाण पई त पहलाजी जे एफर्ट सां सिल्वर स्क्रीन में हिकिड़ो नओं अध्याय जोड़ियो वियो आहे उन जे लाइ असां तव्हांखे जाम सारियूं वाधायूं था ॾियूं पिया ऐं असां सभिनी खे तव्हां ते नाज़ आहे। तव्हां टीवी जगत सां जे बि प्रॉब्लम्स सां वाक़िफ़ थिया तव्हां वॾे फिल्मी पर्दे जे जगत सां बि जुड़ियल रहिया यूट्यूब ते बि तव्हांजा सॉन्ग्स आया आहिनि मतिलबु सिल्वर स्क्रीन जे हर क्षेत्र में तव्हां जुड़ियल आहियो। सोशल मीडिया जो केतिरो इम्पैक्ट आहे इंसान जे जीवन ते? सोशल मीडिया जो इम्पैक्ट इहा आहे पहिरीं न्यूज़ जेको आहे त अवेयरनेस जेको आहे ऐं यूथ ऐं स्पेशली इवन 30 साले जो ॿार खे बि ख़बर आहे त भई कीअं ऑपरेट कजे 20 साले जे ॿार खे बि ख़बर आहे त भई अगरि मानी बि खाए थो ॿारु त जेको आहे पंहिंजी जेको कार्टून या कुझु न कुझु ॾिसे थो जेको ब्रेकफास्ट करे निंड मां उथी करे लैपटॉप जेको माइट जेको आहे ॿारनि खे ॾियनि था तॾहिं उहो आराम सां पंहिंजो चुप करे जेको आहे इंटरनेट ते जेको आहे मानी बि थो खाए नाश्तो बि उन में ई थो करे मतिलबु इहे सभु जेको आहे गंदियूं आदतूं बि आहिनि सुठियूं बि आहिनि पर जेको आहे हिकु एडिकेट ॿारु जेको थिए थो उनखे ॾियणु खपे त मूंखे लॻे थो असां सिंधी जेके ॿार मतिलबु फैमिलीज़ में ॿार आहिनि ऐं ॿारनि खे हैबिट जेको आहे लैपटॉप वठी या फ़ोन ते या टीवी ते इंटरनेट जो जेको ॾेखारियो वेठा त उन में घटि में घटि नंढे ॿार खे चवनि था त भई साल जे ॿार खे कुझु जेको फीड कयो उहो सिखंदो भले हिकु लैंग्वेज हाणे मुंहिंजी ग्रैंड डॉटर जेको आहे न 6 लैंग्वेज ॻाल्हाईंदी आहे हिन में हिकदमि ईज़ी ॻाल्हाईंदी आहे त मूंखे लॻे थो सभिनी ॿारनि खे जेको आहे न मूं पंहिंजे घर में ई ॾिठो आहे त चाहे उहा सिंधी हुजे न ते गाननि ते डांस कंदी आहे अॼु हिंदी हुजे राजस्थानी हुजे इंग्लिश हुजे फ्रेंच हुजे ईज़ी सभु लैंग्वेज ॻाल्हाईंदी आहे त मूंखे लॻे थो अगरि ॿारनि खे हैबिट उहा पई आहे त ऐं माइट बि सपोर्ट कनि था त पंहिंजे लेखे ॿारु जेको आहे लैपटॉप कार्टून ॾिसी करे या जीअं एज वधे थी उनखे उन हिसाब सां जेको आहे न उनखे कंटेंट ॾेखारियो थो वञे त घटि में घटि असांजे जेके सिंधी में जेके प्रोग्राम्स आहिनि उहे बि ॿारनि खे ॾेखारनि चाहे उहो कार्टून जे हुजे अपील जेके कार्टून ठाहिनि था उन्हनि खे बि मां अपील थो कयां त सिंधी में जेको आहे जीअं कृष्णा जा महाभारत जा इन्हनि जा जेके बि प्रोग्राम अचनि था उहे बि सिंधी में डब कनि त घटि में घटि जेके ॿार पैदा थियनि था उन्हनि खे पंहिंजी सिंधी लैंग्वेज अचे थ्रू कार्टून्स जे लाइ त माना ॿारनि जे मथां ॿारनि खे छा ॾेखारिणो आहे उहो पेरेंट्स हिकिड़ो एड्युकेटिव वे में ॿारनि जे अॻियां रखी था सघनि पिया। बिल्कुलु उन में थोरो एफर्ट जेको आहे इंटरटेनमेंट इंडस्ट्री वारनि खे बि करिणो पवंदो या जेके असांजूं सिंधियुनि जूं जेके संस्था आहिनि उन्हनि खे मतिलबु जेको आहे उन्हनि खां कॉपीराइट वठी करे असां जेके ऑर्गेनाइज़र ऐं इवेंट जेको आहे जहिड़े नमूने सिंधी ॿोली खे प्रमोट करण लाइ गवर्नमेंट बि हेॾियूं स्थान चाहे स्टेट हुजे चाहे सेंटर हुजे असांजा गुरमुख ऐं ॿिया घणी संस्था आहिनि जेके प्रेसिडेंट्स आहिनि उहे नंढियूं कार्टून वठी करे सिंधी में डब करे ॿारनि खे घटि में घटि जेको आहे फैमिली खे कंपलसरी ओतिरो उहो ॾेखारनि त मूंखे लॻे थो असां पंहिंजी सिंधी लैंग्वेज बचाए सघंदासीं। सिंधी माण्हू कॾहिं रिटायर न थींदो आहे तव्हांजी उमिरि में त माण्हू आराम करणु पसंदि कंदा आहिनि पर असांखे फ़ख़ुरु आहे त तव्हां अञा हिकु संस्कारी टाइटल बि पंहिंजे लाइ रजिस्टर करायो आहे नई पिक्चर छा असां इहा उमेदु कयूं त थी सघे थो उहा पिक्चर सिंधी भाषा में हुजे?